तो असां टिनी सीटन ते इंशाअल्लाह ताला भरपूर मुक़ाबलो कंदासीं। ऐं चंबड़ वारे तख़्ते इमदाद पिताफ़ी साहब जे साम्हूं इलेक्शन विढ़ा पियो ऐं पीर साईं पागारे साहब जो उन्हनि जी असां ते शफ़क़त आहे, महिरबानी आहे। ख़ुशूसी तौर ते ठाकुर नज़ीर साहब जो शुक्रियो अदा कंदसि जे कराची में असां सां हर मीटिंग में गॾो रोल प्ले कयो। जीअं हिते सत राज मौजूद आहिनि, शहर जा बि तक़रीबन तमामु बिरादरियूं असांजो वेलकम कयो आहे। हिते ख़ालिद हबीब साहब आहे, डॉक्टर अहमद साहब आहिनि, रईस गुलाम कादिर थेबो साहब आहे, नसरपुर मां साईं तैमूर साईं आहे, साईं निसार शाह साहब आहिनि, पीर कासिम शाह आहिनि। ख़ुशूसी तौर ते ऐं साईं शबीर शाह जो तमामु घणो मशकूर आहियां, जेको हू इंशाअल्लाह ताला असां सां महिनत कनि पिया ॾाढे साले थिए जो। कल तव्हां ॾिठो त इमदाद पिताफ़ी साहब वलारी साहब ॾे हली वियो। तव्हां हफ़्तो ॾह ॾींहं पहिरीं ॿुधो हूंदो त इमदाद साहब चयो पियो त हिते त को इलेक्शन ई न आहे ऐं 2018 वांगुरु असां खटे वेंदासीं। खोखर साहब खे बि हिननि शमूलियत कराई। तव्हां पाण सोचो जेको हिननि वलारी साहब सां हिकिड़ो ख़ानदानी माण्हू, हिकिड़ो शरीफ़ माण्हू जेको हींअर बल्दियाती इलेक्शन में तव्हां सभिनी भाइरनि जे साम्हूं आहे ऐं अदा बि इम्तियाज़ साहब बि इहा गवाही ॾींदो, जीअं वलारी साहब खे हिननि शिकस्त ॾिनी पीपुल्स पार्टी जी टिकट हूंदे, जीअं वलारी साहब जे साम्हूं हिननि माण्हू बीहारियो ऐं इंटरनल वलारी साहब खे हिननि पीपुल्स पार्टी खे शिकस्त ॾिनी। ऐं इमदाद पिताफ़ी साहब खे इहा दावत ॾींदसि त इंशाअल्लाह ताला हू पीर साईं पागारे जी शफ़क़त जी हेठि अचनि ऐं GDA सां हू असांखे शमूलियत जी दावत ॾियनि पिया। असां चऊं था त भरपूर तरीक़े सां हू GDA में शमूलियत कनि। इमदाद पिताफ़ी साहब, खोखर साहब, अगरि ही खोखर फैमिली जा हिननि खे एतिरो फ़िक्र ऐं सचा आहिनि। हींअर बल्दियाती इलेक्शन थिया, हाजी ख़ैर मोहम्मद खोखर साहब असांजो वॾो आहे, असांजे लाइ तमामु घणी हुननि जी फैमिली जे लाइ एतिराम आहे। वॾे ग़ुलाम हुसैन साहब का ज़ुल्करनैन खोखर साहब मुंहिंजो भाउ आहे, पर खोखर साहब जो बि ज़रूरु ज़मीन अंदरां इहो इजाज़त ॾींदो त पिताफ़ी साहिबनि खे हू सपोर्ट कनि जे हींअर बल्दियाती इलेक्शन में हुननि जी पोलिंगनि ते। हालांकि तव्हां ॾिसो त खोखर साहब सां केॾी ट्रेजेडी थी, हिननि जी फैमिली में 3 फौतगियूं थियूं। इमदाद पिताफ़ी साहब वारनि खे वॾो दिलि जो मुज़ाहिरो कंदा ऐं इहे बल्दियाती इलेक्शन में 2 सीटूं 2 पोलिंगूं हिननि खे ॾियनि, पर पिताफ़ी साहिबनि खोखर साहबनि जी खटियल पोलिंगूं बंदि करायूं। बुकेरा में, दाद जरवार में पोलिंगूं बंदि कराए ठप उते SSPs बीठल हुआ। मिशनरी जी धांधली में हिननि खोखर साहिबनि खे खटियल सीटूं हिननि जी हारायूं। कॾहिं बि इमदाद पिताफ़ी वारा, पिताफ़ी फैमिली खोखर साहब का सच्ची न थींदी, न वलारी साहब का सच्ची थींदी। ही इमदाद साहब ॾींहं जो हिननि वटि वञे थो ऐं राति जो हिननि जी पीठ में अदा छुरा घोंपे थो। ही शइ कंहिंखां ढकियल छिपियल आहे। तैमूर साहब नसरपुर मां जेको खटियल उम्मीदवार हो, जेको तैमूर साहब सां हिननि पीपुल्स पार्टी वारनि हिननि सां कई, हिननि जी खटियल सीट के धांधली करे हरायो। ज़िया अब्बास शाह साहब ख़ुशूसी तौर ते जीअं तैमूर साहब के धकियो, इहो बि अदा कंहिंखां ढकियल छुपियल न आहे। वलारी साहब हुजे या ॿिया कैंडिडेट हुजनि, अदा ही कॾहिं बि ही हिननि सां सचा। अॼु अगरि डॉक्टर राहिला मक्सी साहिबा GDA जे प्लेटफॉर्म तां असां इलेक्शन न बीहूं, जेकी इमदाद पिताफ़ी साहब वलारी साहब जे लाइ इलेक्शन में ज़बान ॻाल्हाई, छा यारी तव्हां मीडिया वारा कोई तव्हां लॾे न आया आहियो? असां बि हिते तव्हां खां ही ढकियल छुपियल आहे। जेको हींअर ॼारकी में बचाणी साहब जो भाइटियो हींअर ॼारकी में इलेक्शन हराई, छा सतार साहब असांजो वॾो आहे? सतार साहब खे ख़बर न आहे त ही कहिड़े पीपुल्स पार्टी वारनि बचाणी साहब खे इलेक्शन हाराई? ही अदा ॻाल्हियूं कंहिंखां ढकियल छुपियल न आहिनि। ऐं खोखर साहब खे बि रिक्वेस्ट कंदसि, असांजो वॾो आहे ज़ुल्करनैन साहब, मुंहिंजो भाई ज़ुल्करनैन साहब ऐं खोखर साहब, हुननि जो ज़मीर मुतमइन थींदो इंटरनल तयारी पिताफ़ी साहिबनि खे वोट कराए? छा बुकेरा जी आवाम, दाद जरवार जी आवाम खे आउं रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजूं अखियूं खोलनि ऐं 15 साल अदा जेकी हिननि करप्शन कई पीपुल्स पार्टी, हिते 15 साल हिननि खे कंटिन्यू इक़्तिदार मिलियो बेनज़ीर साहिबा जे सदके बोडन में। ही 2007 में छा हुआ? हिननि वटि अदा गाड़ी त छा टांगे गाड़ी न हूंदी, तव्हांखे ख़बर आहे? ही कंहिंजी गाड़ी में वेही वर्क कंदा 2007 में ऐं अॼु हिते ही मल्टाई मिलियनर थी विया आहिनि। कहिड़ी हिननि जी अदा हिते जे MPA साहिब जी को ख़ानदानी
को ज़मींदारी हुजे, को इंडस्ट्री हुजे, ई 15 सालन में तव्हां का ही जादू लिखियल है जो एडो अरबपति थी विया, ही किथां हिननि जो ही आवाम जो माल हिननि लुटियल है। ताऊं इमदाद साहब के दावत दींदस, भले पीपुल्स पार्टी सां हले पर पीर साईं पागारे सां गॾु असांजी GDA में शमूलियत करे इंशाअल्लाह ताला मूंखे इमदाद पितावी साहब ते भी उम्मीद है तो इंशाअल्लाह अंदरा वोट असांखे GDA के कराईंदे।